गाइस तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पारक यूट्यूब चैनल ऐं आहियां प्रेम। अॼु असां पढ़ंदासीं फ्यूचर परफेक्ट टेंस। फ्यूचर परफेक्ट टेंस खे पढ़ण जे लाइ तव्हांखे कुझु अहम ॻाल्हियुनि खे ज़हन में रखणो पवंदो। असांजो पहिरियों आहे फॉर्मेशन जेका आहे असांजी, उहा आहे सब्जेक्ट विल हैव थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। दोस्तों हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन नशीन करणी पवंदी त असां में जेके बि सब्जेक्ट आहिनि, आई वी द ही शी इट अली नेम वग़ैरह में सभिनी में विल हैव जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिते तव्हांखे थोरो हिकिड़ो इहो डिफरेंट सम्झणो आहे त जीअं असां ॿिनि सब्जेक्टनि में ॿिनि टेंस में असां पढ़ंदासीं त आई वी द यानी कि प्लूरल में हैव जो इस्तेमालु कयो आहे ऐं सिंगुलर जेके आहिनि ही शी इट नेम वग़ैरह में हैज़ जो इस्तेमालु कयो आहे। हिते इहा बि ॻाल्हि क्लियर आहे, हिते को बि हैज़ जो इस्तेमालु नाहे करणो। हिते सिर्फ़ु जेके बि सब्जेक्ट आहिनि आई वी यू द ही शी इट अली नेम वग़ैरह में सभिनी में विल हैव जो इस्तेमालु कयो वेंदो। ॿी असां वटि जेका ॻाल्हि आहे अहम जेका ॻाल्हि आहे उहा आहे त असांखे नेगेटिव सेंटेंस में विल ऐं हैव जे विच में नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। विल नॉट हैव। ऐं हिन में टी जेका ॻाल्हि आहे वर्ब जो थर्ड फॉर्म यूज़ थियो आहे, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब यूज़ कयो वियो आहे। चौथी जेका असां वटि अहम ॻाल्हि आहे उहा आहे इंट्रागेटिव सेंटेंस में विल सब्जेक्ट खां पहिरीं लॻंदो ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क लॻाई वेंदी, जेका सवालिया जुमिले जी अहम निशानी आहे। हाणे कुझु असां एग्ज़ाम्पल वठंदासीं जंहिंखे असां बहितर नमूने सम्झी वेंदासीं। फ्यूचर परफेक्ट टेंस के बहितर नमूने सम्झी वेंदासीं। कुझु एग्ज़ाम्पल असां वठंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल, आई विल हैव ईटन अ फूड। आउं खाधो खाई चुको हूंदसि, यानी कि इहो ॻाल्हि करे थो ईंदड़ वक़्त में, त ईंदड़ वक़्त में आउं को कमु करे चुको हूंदसि। ठीकु आहे, यानी कि चवे थो आई विल हैव ईटन फूड, आउं खाधो खाई चुको हूंदसि। कंहिंखे ॿुधाए थो त आउं खाधो खाई चुको हूंदसि। इंट्रागेटिव जेको सेंटेंस उन में आहे आई विल नॉट हैव ईटन फूड, आउं खाधो कोन खाई चुको हूंदसि। तूं ईंदे हुन खां आउं खाधो कोन खाई चुको हूंदसि, कंहिंखे ॿुधाए थो। इंट्रागेटिव जेको सेंटेंस आहे असांजो, छा खाधो खाई विल आई हैव ईटन फूड, छा आउं खाधो खाई चुको हूंदसि। हाणे असां पढ़ंदासीं अफर्मेटिव सेंटेंस। अफर्मेटिव सेंटेंस खे पढ़ण जे लाइ ही विल हैव फिनिश्ड हिज डिग्री बाय अगस्त 2010। अगस्त 2020 ईस्वी ताईं पंहिंजी तइलीम ख़तम करे चुको हूंदो। ही पंहिंजी तइलीम ख़तम करे चुको हूंदो। अगस्त 2020 ईस्वी ताईं ही पंहिंजी तइलीम ख़तम करे चुको हूंदो, माना हिन फिनिश करे चुको हूंदो, ख़तम करे चुको हूंदो। वरी ॿियो अफर्मेटिव सेंटेंस सम्झाया थो, आई विल हैव ईटिन फूड बिफोर शी कम्स होम। हिन जे घर अचण खां पहिरीं आउं खाधो खाई चुको हूंदुसि। फ्यूचर जी ॻाल्हि ॿुधाए थो त फ्यूचर में आउं इहो कमु करे ख़तमु करे चुको हूंदुसि, या फ्यूचर जो कमु ॿुधाए थो। हाणे असां पढ़ंदासीं दोस्तों नेगेटिव सेंटेंस। नेगेटिव सेंटेंस खे सम्झण लाइ अचो सम्झूं था। नेगेटिव सेंटेंस खे पढ़ण जे लाइ आई विल नॉट हैव ईटन फूड बिफोर शी कम्स होम। हिन जे घर अचण खां पहिरीं आउं खाधो कोन खाई चुको हूंदुसि। असां हिन जो फार्मूले में पढ़ियो हो त विल ऐं हैव जे विच में नॉट जो इस्तेमालु करायो। इहो असांखे अहम ॻाल्हि यादि रखणी आहे त विल ऐं हैव जे विच में नेगेटिव सेंटेंस में नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां पोइ द विल नॉट हैव फिनिश्ड दोज डिग्रीज बाय अगस्त 2020। उहे अगस्त 2020 ईस्वी ताईं
पंहिंजी तइलीम पूरी कोन करे चुका हूंदा। जो तो 2020 ताईं उहे पंहिंजी तइलीम पूरी कोन करे सघंदा, कोन करे चुका हूंदा, माना फ्यूचर जी ॻाल्हि ॿुधाए थो त हिन वक़्त ताईं उहे पंहिंजी तइलीम कोन पूरी करे चुका हूंदा। त इहो असांखे हिते नेगेटिव पास्ट परफेक्ट टेंस ठाहिण जे लाइ नेगेटिव सेंटेंस जे लाइ विल ऐं हैव जे विच में नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे असां पढ़ंदासीं इंट्रागेटिव सेंटेंस। इंट्रागेटिव सेंटेंस पढ़ण जे लाइ विल यू हैव ईटन फूड बिफोर शी कम्स होम। छा हिन जे घर अचण खां पहिरीं तव्हां खाधो खाई चुका हूंदा? क्वेश्चन मार्क का सवाल। सभिनी खां पहिरीं सब्जेक्ट खां पहिरीं विल जो इस्तेमालु कयो वियो आहे। सब्जेक्ट खां पहिरीं विल जो इस्तेमालु कयो वियो आहे ऐं उन खां पोइ ऐं सब्जेक्ट खां पोइ हैव जो इस्तेमालु कयो वियो आहे। ऐं लास्ट में जेका आहे क्वेश्चन मार्क्स, जेका सवालिया निशानी खे ज़ाहिर करे थी। विल जो सब्जेक्ट खां पहिरीं विल जो इस्तेमालु कयो वियो आहे ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क इस्तेमालु कई वई आहे। विल यू हैव ईटन फूड बिफोर शी कम्स होम। छा हिन जे घर अचण खां पहिरीं तव्हां खाधो खाई चुका हूंदा? सवाल थो पुछे। नेक्स्ट पढ़ंदासीं असां विल द हैव फिनिश्ड दोज डिग्री बाय अगस्त 2010। छा उहे अगस्त 2020 ईस्वी ताईं पंहिंजी तइलीम पूरी करे चुका हूंदा? विल सब्जेक्ट खां पहिरीं लॻाई वई आहे ऐं लास्ट में जेका आहे क्वेश्चन मार्क शो करे थी सवालिया जुमिले खे त तव्हां छा उहे अगस्त 2020 ईस्वी ताईं पंहिंजी तइलीम पूरी करे चुका हूंदा? पंहिंजी डिग्री पूरी करे या पंहिंजी तइलीम पूरी करे चुका हूंदा। इहो आहे इंट्रागेटिव सेंटेंस जेको असांखे फ्यूचर परफेक्ट टेंस में पढ़ण लाइ ॿुधायो वेंदो आहे।